मज़मून फिज़िक्स क्लास 10 बाब 13 सबक 18 हिस्सो 3 ऑप्टिकल ब्लोरन जो इस्तेमाल यूज़ेस ऑफ कॉन्वेक्स लेंसेज। अस्सलाम वालेकुम प्यारा बारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भली कार। मां आहियां सनाउल्लाह महर। हिन वीडियो में जेको असां अॼु मौज़ू पढ़ंदासीं उहो आहे ऑप्टिकल ब्लोर जो प्रोजेक्टर में इस्तेमाल, यानी यूज़ ऑफ कॉन्वेक्स लेंस इन प्रोजेक्टर। तो प्यारा बारो, हींअर असीं पंहिंजो टॉपिक की तरफ़ हलूं था, पर हिन टॉपिक के पढ़ण खां पहिरीं असीं हिन जे सिख्या जा मक़सद पढ़ंदासीं, जंहिंखे असीं चऊं था लर्निंग ऑब्जेक्टिव्स। पहिरीं पॉइंट में चवे थो अंडरस्टैंडिंग द फंक्शन ऑफ लेंसेज इन प्रोजेक्टर्स, यानी प्रोजेक्टर में लेंसनि जे किरदार खे सम्झणु। बी पॉइंट में चवे थो एक्सप्लेनिंग हाउ लेंसेज हेल्प इन फोकसिंग एंड इनलार्जिंग इमेजेस, यानी वज़ाहत करण त लेंस तस्वीरुनि खे फोकस ऐं वॾो करण में कीअं मदद कनि था। ही असीं छो था पढ़ूं? वाई वी स्टडी दिस? इन जे लाइ चवे थो वी स्टडी lenses in projectors to learn how light is used to display clear and enlarged images. This is important in physics and technology. Projectors are widely used in education, entertainment, business, etc. यानी असीं प्रोजेक्टरनि में लेंस जो मुतालियो उन करे कंदा आहियूं त जीअं असीं उहो ॼाणे सघूं त रोशनीअ वसीले साफ़ ऐं वॾियूं तस्वीरूं कीअं ॾेखारियूं वेंदियूं आहिनि। टेक्नोलॉजी ऐं फिज़िक्स जे मैदान में प्रोजेक्टरनि बाबति ॼाणणु अहम आहे। प्रोजेक्टर अमूमन तालीम, तफ़रीह ऐं कारोबार वग़ैरह में इस्तेमालु थियनि था। हींअर असीं पंहिंजे टॉपिक की तरफ़ हलूं था। सभ खां पहिरीं असां प्रोजेक्टर जे बारे में डिस्कस कंदासीं त प्रोजेक्टर जेको आहे त आमतौर ते असां ॾिठो आहे त प्रोजेक्टर छा हूंदो आहे। प्रोजेक्टर हिकु क़िस्म जी डिवाइस हूंदी आहे जेका कंहिं बि तस्वीर खे जेको आहे त लार्ज करे, वॾो करे कंहिं स्क्रीन ते या कंहिं भित ते ॾेखारींदी आहे। या आमतौर ते हिन जो इस्तेमालु असां सिनेमा थिएटर में बि ॾिठो आहे। अक्सर जेकॾहिं तव्हांजो वञणु थियो हूंदो या तव्हां ॾिठो हूंदो त जेका सिनेमा में असांजी मूवी हलंदी आहे उहा मूवी जेको आहे त कंहिं प्रोजेक्टर जे तहत जेको आहे त उन सिनेमा वारे परदे ते पवंदी आहे ऐं तॾहिं असांखे उन सिनेमा जे उन परदे ते उन मूवी हलण जो हिकिड़ो अहसासु पैदा थींदो आहे। ठीकु आहे, त ॼण उन परदे ते उहा मूवी हले थी। हक़ीक़त छा हूंदो आहे त उन जे पोयों सॼो जेको सिस्टम हूंदो आहे उहो प्रोजेक्टर जो हूंदो आहे। या असां पंहिंजे घरनि में बि जेको आहे त प्रोजेक्टर इस्तेमालु कंदा आहियूं, या ऑफिस में बि असां प्रोजेक्टर जो इस्तेमालु कयूं था। अगरि जेकॾहिं असीं प्रोजेक्टर जी प्रॉपर डेफिनेशन जे तरफ़ रहूं त प्रोजेक्टर जी डेफिनेशन जे बारे में चवे थो अ प्रोजेक्टर इज़ एन ऑप्टिकल डिवाइस दैट टेक्स इमेजेस और वीडियोज फ्रॉम अ सोर्स एंड प्रोजेक्ट्स them onto a large surface such as a screen or wall using a system of lenses and light. चवे थो त प्रोजेक्टर हिकु बसरी औज़ार आहे जेको कंहिं ज़रिए यानी कंप्यूटर या मोबाइल मां लेंस ऐं रोशनीअ जी मदद सां तस्वीरूं या वीडियो खणी वॾी स्क्रीन या भित ते ॾेखारे थो। यानी हिकु क़िस्म जी ही डिवाइस आहे जेका छा थी करे तस्वीरूं या वीडियो जेको आहे त कंहिं सोर्स मां खणी करे उहो कंहिं स्क्रीन ते या कंहिं भित ते जेको आहे त वॾो करे असांखे ॾेखारे थी। हाणे हीउ जेको प्रोजेक्टर हूंदो आहे प्यारा ॿारो, इन में पंहिंजी काई बि इमेज जनरेशन जी एबिलिटी न हूंदी आहे या वीडियो ठाहिण जी एबिलिटी न हूंदी आहे। असां छा कंदा आहियूं, हिन खे कनेक्ट कंदा आहियूं कंहिं बि सोर्स सां। मिसाल जे तौर ते कंप्यूटर थी वियो या मोबाइल थी वई। ठीकु आहे, हाणे उन मोबाइल में या उन कंप्यूटर में जेकॾहिं असां वटि का इमेज मौजूदु आहे या को वीडियो मौजूदु आहे त उन वीडियो खे, उन इमेज खे जेको आहे त ही कंहिं भित ते या स्क्रीन ते वॾो करे ॾेखारे सघे थो। ठीकु आहे, बाक़ी हिन जी पंहिंजी जेको आहे त एबिलिटी न आहे, ख़ासियत तस्वीर काई ठाहे सघे या वीडियो को ठाहे सघे। हाउ इट वर्क्स, प्रोजेक्टर कीअं थो कमु करे। हाणे ॾिसंदासीं प्यारा ॿारो त प्रोजेक्टर जेको आहे त कहिड़े नमूने सां कमु करे। हिते असां प्रोजेक्टर जे सिंपल वर्किंग फंक्शन खे सम्झण जी कोशिशि कंदा। सभ खां पहिरीं प्रोजेक्टर में हिकु मिरर यूज़ थींदो आहे जेको आहे कॉनकेव मिरर।
हाणे कॉन्केव मिरर जे अॻियां असां छा कंदा आहियूं, हिकिड़ो जेको आहे त लाइट सोर्स रखंदा। हाणे जॾहिं असां हिन जे अॻियां हिकु लाइट सोर्स रखियोसीं प्यारा ॿारो, त इन मां छा थींदो, इन मां लाइट रेज़ निकिरंदा जेके मिरर जे तरफ़ रवाना थींदा। उन खां पोइ मिरर जो कमु छा हूंदो आहे, उन लाइट रेज़ खे रिफ्लेक्ट करणु। ठीकु आहे। हाणे हिन लाइट रेज़ जी डायरेक्शन अहिड़ी आहे जो उहे सेंटर ऑफ कर्वेचर खां था जेका त गुज़रनि। जॾहिं सेंटर ऑफ कर्वेचर खां के बि रेज़ गुज़रंदा आहिनि त पोइ छा थींदो आहे त उन ई पाथ में उन ई रस्ते ते वरी वापसि थींदा। जेकॾहिं हीअ रे असांजो हिन पोज़ीशन में अचे, हिन पाथ सां अचे थो, त उन ई पाथ सां वरी रिफ्लेक्ट बैक थींदो। ठीकु आहे। उन खां बाद में छा थींदो आहे त हिते असीं जेको आहे त ॿ लेंस यूज़ कंदा आहियूं जेके असांजा प्लेनो कॉन्वेक्स लेंस हूंदा आहिनि। ठीकु आहे। हाणे हिन ॿिन्ही लेंसिस जे कॉम्बिनेशन खे चयो वेंदो आहे कंडेंसर। हीअ असां वटि ॿ लेंस हूंदा आहिनि जेके प्लेनो कॉन्वेक्स हूंदा आहिनि, इन ॿिन्ही जे कॉम्बिनेशन खे चइबो आहे कंडेंसर। हिननि जो कमु छा हूंदो आहे, इन्हनि जो कमु हूंदो आहे त हीअ जेके असांजा रेज़ अचनि था कंहिं एंगल ते जेके अचनि था उन्हनि खे स्ट्रेट, पोइ छा थींदो, इहे इन्हनि खे छा कंदा, रिफ्रेक्ट करे इनखे स्ट्रेट कंदा। उन खां बाद में थोरे फ़ासिले ते असां वरी हिते कॉन्वेक्स लेंस रखंदा आहियूं। हाणे हिन कॉन्वेक्स लेंस खे हिते जेको नालो ॾिनो वेंदो आहे उहो ॾिनो वेंदो आहे प्रोजेक्टर लेंस। ठीकु आहे। यानी मेन लेंस असांजो ही हूंदो आहे, या जेको असांखे प्रोजेक्टर में ॿाहिरियों लेंस नज़र ईंदो आहे उहो ही हूंदो आहे। ठीकु आहे। पर ही कहिड़ो लेंस आहे, इहो असां वटि कॉन्वेक्स लेंस आहे। उन खां बाद में प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं असां कॉन्वेक्स लेंस जी ॻाल्हि कंदासीं त इन जो ही जेको हिकिड़ो कर्व आहे, जेकॾहिं असां हिनखे खणूं त इहो हिकिड़ो जेको आहे त स्फेयर ठाहींदो। ठीकु आहे। हाणे उन स्फेयर में ॿ पॉइंटियूं हूंदियूं। ठीकु आहे। हिकिड़ो हूंदो फोकस ऐं ॿियो हूंदो हुनजो सेंटर ऑफ कर्वेचर। हाणे सेंटर ऑफ कर्वेचर खे असां 2f जो नालो ॾिनोसीं ऐं हिन जे फोकस वारी पॉइंट खे असां f जो नालो ॾिनो। हाणे छा थो थिए, उन खां बाद में हिन f ऐं 2f जे विच ते असां स्लाइड रखी आहे, जंहिंमें असांजी का तस्वीर आहे या जेको आहे त का स्लाइड आहे जंहिंमें असांजी जेको आहे त मूवी रिकॉर्ड थियल। पोइ छा थो थिए त हाणे ही जेके असांजा लेंस आहिनि प्यारा ॿारो, यानी प्लेनो कॉन्वेक्स लेंस, उहे छा कंदा, हिन लाइट रेज़ खे स्ट्रेट खणी ईंदा कंहिं वटि पोइ हिन स्लाइड वटि। हाणे स्लाइड छा आहे, हिते स्लाइड एज अ ऑब्जेक्ट आहे, हीअ असां वटि ऑब्जेक्ट थी वियो। हाणे ऑब्जेक्ट प्लेस किथे आहे, उहो 2f ऐं f जे विच ते। हाणे असां छा कंदासीं, हिन मां ऑब्जेक्ट मां हिकु रेज़ ड्रा कंदासीं जेका पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस वेंदी। हाणे जॾहिं हीअ पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस वेंदी त उहा छा थींदी, हितां रिफ्रेक्ट थी वेंदी। उन खां बाद में उन जे बॉटम मां बि हिकिड़ी असां रे ड्रॉ कंदासीं जेका पैरेलल टू द प्रिंसिपल एक्सिस हूंदी। उन खां पोइ हीअ बि जेका रे आहे उहा बि हीअं जेको आहे त रिफ्रेक्ट थी वेंदी। हाणे हितां असां हिकु करे कढी आहे, उन खां बाद में हिकु ॿी बि रे असां हितां ड्रॉ कंदासीं जेका हिन लेंस जे ऑप्टिकल सेंटर यानी विच तां गुज़री वेंदी। हाणे जॾहिं काई बि रे कंहिं बि लेंस जे ऑप्टिकल सेंटर तां गुज़रंदी यानी विच तां गुज़रंदी त उहा किथे बि बेंड न थींदी, किथे बि रिफ्रेक्ट न थींदी। ठीकु आहे। उहा स्ट्रेट पाथ में मूव करे वेंदी। उन खां बाद में हिन पॉइंट तां बि असां हिकिड़ी ॿी रे कढंदासीं जेका उन जे ऑप्टिकल सेंटर खां जेको आहे त गुज़रंदी। ठीकु आहे। हाणे हीअ जेको विच आहे, हीअ जेका पॉइंट आहे प्यारा ॿारो, हिनखे असीं चऊं था ऑप्टिकल सेंटर। उन खां बाद में हीअ जेके रे असांजूं हिन पॉइंट ते मिलियूं, ठीकु आहे, इनखे असीं चऊं था वरी फोकस। जीअं त ऑलरेडी मां तव्हांखे ॿुधाए आयो आहियां त लेंस वारे टॉपिक में असां ॿ जेको आहे त माना फोकस खणंदा आहियूं ऐं ॿ असां हुनजा सेंटर ऑफ कर्वेचर खणंदा आहियूं। हाणे जेकॾहिं असां हिन स्लाइड खे ॾिसूं प्यारा ॿारो, त हिन स्लाइड जो ही जेको टॉप आहे उहो असांजो हिन पॉइंट ते जेको आहे त बॉटम में थो अचे, पर ही जेको बॉटम वारी पॉइंट अथसि इहा हिते असांजी वरी टॉप वारी पॉइंट ते अचे थी ऐं हिते असां जेको आहे त स्क्रीन लॻाईंदा आहियूं। हाणे जेकॾहिं असां हिनखे ॾिसूं प्यारा ॿारो, त हिते छा थो थिए त हिते जेकॾहिं इमेज असांजी सिधी पई आहे त इन जो मतिलबु आहे त हिते हिन स्क्रीन ते उहा इमेज असांजी उल्टी नज़र ईंदी, उबती नज़र ईंदी। ठीकु आहे। हाणे इन जो सॉल्यूशन छा आहे, इन जो सॉल्यूशन इहो आहे त हीअ जेकी असांजी स्लाइड आहे, असां इनखे जॾहिं उबतो कंदासीं त असांजी हिन स्क्रीन ते जेका इमेज ठहंदी उहा असांजी सिधी ठहंदी। पोइ इन जे करे छा कयो वेंदो आहे त हीअ जेका स्लाइड आहे उनखे उबतो रखियो वेंदो आहे। हिते जेको असांखे नेट रिज़ल्ट मिलंदो आहे उहो असांखे सिधो मिलंदो आहे ऐं स्क्रीन ते उहा मूवी हूंदी या जेका पिक्चर हूंदी उहा असांखे सिधी नज़र ईंदी आहे। त उन खां बाद में हिकिड़ी ॿी पॉइंट मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां प्यारा ॿारो, त हिते जेको लाइट सोर्स रखियो वेंदो आहे उहो लाइट सोर्स छा कंदो आहे, उहो जेको आहे त हीट जनरेट कंदो आहे। इहो सोर्स ऑफ हीट हूंदो आहे। पोइ इन जी हीट खे घटि करण जे लाइ छा कयो वेंदो आहे, हिकिड़ो
कूलिंग फैन लॻायो वेंदो आहे। अक्सर तव्हां ॾिठो हूंदो जेकॾहिं तव्हांजे एक्सपीरियंस में गुज़रियो हुजे त जॾहिं प्रोजेक्टर हलंदो आहे त उहो कुझु न कुझु आवाज़ कंदो आहे, उन में हिकिड़ो फैन लॻल हूंदो आहे। उहो फैन छा कंदो आहे, इन हीट खे जेको आहे रिड्यूस कंदो आहे, ठीकु आहे, घटाईंदो आहे। ही असांजो जेको आहे त बेसिक वर्किंग प्रिंसिपल आहे प्रोजेक्टर जो। सभिनी प्रोजेक्ट्स में ही असांजो जेको आहे त बेसिक प्रिंसिपल यूज़ थींदो आहे, जंहिं तहत जेको आहे त असांजो जेको प्रोजेक्टर आहे उहो कमु कंदो आहे। हींअर असीं हलूं था वरी टाइप्स ऑफ प्रोजेक्टर्स जे तरफ़। त प्रोजेक्टर जा क़िस्म केतिरा आहिनि। तो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं तव्हां इंटरनेट ते सर्च कंदव त तव्हांखे तक़रीबन 12 खां 15 क़िस्म प्रोजेक्टर्स जा मिली वेंदा। हिते जेके मां तव्हांखे ॿुधाईंदुसि उहे मां 5 जेको आहे क़िस्म ॿुधाईंदुसि, ऐं उहे असांजा उहे क़िस्म आहिनि जेके आम तौर ते ज़्यादातर इस्तेमाल में ईंदा आहिनि, ठीकु आहे, यानी कॉमनली यूज़ थींदा आहिनि। सभ खां पहिरीं जेका टाइप आहे प्रोजेक्टर जी उहा आहे LCD प्रोजेक्टर, जंहिंखे असां लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले प्रोजेक्टर बि चऊं था। हाणे इन जे लाइ चवे थो यूज्ड फॉर क्लासरूम्स, बिज़नेस प्रेज़ेंटेशन्स, होम यूज़ etc। LCD प्रोजेक्टर्स जेके आहिनि पहिरां ॿारो उहे क्लासरूमनि, धंधनि ऐं घरनि में इस्तेमालु थियनि था। उन खां बाद में ॿी जेका टाइप आहे उहा आहे वरी DLP प्रोजेक्टर, यानी डिजिटल लाइट प्रोसेसिंग प्रोजेक्टर। हाणे इन जो यूज़ किथे थिए थो, यूज्ड फॉर ऑफिसिस, कॉन्फ्रेंस रूम्स, होम थिएटर्स। हाणे इन्हनि जो ऑफिस में यूज़ थिए थो, कॉन्फ्रेंस रूम में यूज़ थींदो आहे ऐं होम थिएटर्स में यूज़ थींदो आहे। फोर्थ जेका टाइप आहे उन में आहे असांजो वरी LED प्रोजेक्टर। हाणे LED प्रोजेक्टर किथे यूज़ थो थिए, उहो तो यूज़ थिए यूज्ड फॉर पर्सनल एंटरटेनमेंट एट होम्स एंड स्मॉल रूम्स। यानी LED प्रोजेक्टर्स जेके हूंदा आहिनि उहे घरनि, नंढनि कमरनि में ज़ाती विंदर लाइ इस्तेमालु थियनि था। उन खां बाद में चौथी जेका टाइप आहे उहा आहे वरी लेज़र प्रोजेक्टर। लेज़र प्रोजेक्टर किथे यूज़ थींदा आहिनि, कॉमनली यूज्ड फॉर सिनेमास, हाई एंड होम थिएटर्स, लार्ज वेन्यूज़। यानी लेज़र प्रोजेक्टर्स जेके हूंदा आहिनि उहे सिनेमाउनि, आला मयार जे घरेलू थिएटर्स ऐं वॾनि हंधनि लाइ इस्तेमालु थियनि था। उन खां बाद में आहे वरी असां वटि लास्ट टाइप जेका आहे पीको या मिनी प्रोजेक्टर। इन जे लाइ चवे थो यूज्ड फॉर ट्रेवल, मोबाइल प्रेज़ेंटेशन, कैजुअल यूज़। यानी पीको प्रोजेक्टर्स जेके हूंदा आहिनि उहे सफ़र, मोबाइल प्रेज़ेंटेशन ऐं आम इस्तेमाल लाइ इस्तेमालु थींदा आहिनि। यानी इनखे कैरी करणु, इनखे खणी वञणु आसान आहे। असां आम तौर ते इनखे आसानीअ सां जेको आहे त खणी सघूं था हिकु जॻह तां ॿी जॻह ते ट्रेवल करण जे लाइ, या मोबाइल जी प्रेज़ेंटेशन आहे उनखे जेको आहे त कंहिं जॻह ते जेको आहे त प्रेज़ेंट करण जे लाइ सिर्फ़ु असां छा कंदासीं, उन में डेटा केबल जेका USB टाइप हूंदी उहा असां पंहिंजी मोबाइल ऐं उन प्रोजेक्टर सां कनेक्ट कंदासीं, ऐं उन खां बाद में ही प्रोजेक्टर जेको आहे त असांजी उन मोबाइल जी प्रेज़ेंटेशन खे जेको आहे कंहिं बि स्क्रीन ते जेको आहे त डिस्प्ले कंदो। तो इहो हुयो असांजो जेको आहे त अॼु जो टॉपिक जेको असां हिते डिस्कस कयोसीं प्यारा ॿारो। तो मूंखे उमेद आहे त तव्हांखे ही टॉपिक जेको आहे उहो सुठे नमूने सां सम्झ में अची वेंदो। इंशाल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।